अब्बास साईं जो मुख्तसर अहवाल मुबारक। आलम इस्लाम जी अजीम रूहानी हस्ती इमामुल आशिकीन क़िबला साईं सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी नक्शबंदी मुजद्दिदी गफ़ारी अलमरूफ गौसुज़्ज़मा महबूब मुर्शिद हुसैन कंबर शरीफ वारा साईं वालिद सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी जन जी विलादत बअसादत 1936 ईस्वी में मीरो ख़ान तालके जी ॻोठ ड्रिब चांडिया में थी, जिते साईं जन इब्तिदाई मज़हबी तालीम पंहिंजे वालिद गिरामी सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी खां हासिल कयाऊं, जंहिंखां पोइ वधीक दीनी तालीम हासिल करण जे लाइ साईं जन खे पंहिंजे वालिद गिरामी मौलवी कादिर बख्श ऐं मौलवी ख़ुश मोहम्मद तुनियो मीरो ख़ान वारे वटि विहारियो, जॾहिं त रस्मी तालीम पंहिंजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल ड्रिब चांडियो में उस्ताद ग़ुलाम मोहम्मद चांडियो ऐं उस्ताद अली गौहर मस्तोई वटि पढ़िया। साईं कंबर वारनि जी वक़्त सां जीअं जीअं उमिरि मुबारक वधंदी वई, तीअं ई साईं जन पंहिंजे इल्म खे जारी रखंदे रूहानी तालीम हमादुल्लाह हालेजवी वटि पिरायाऊं। संदन मुर्शिद मीर मोहम्मद अब्दुल गफ़ार पीर मिठा साईं रहमतपुर शरीफ लाड़काणे वारा आहिनि, जंहिं वटि साईं जन 2.5 सालनि में सुलूक ते कया, जंहिंखां पोइ खेनि ख़िलाफ़त अता फ़रमाई। साईं कंबर वारे पहिरियां पंहिंजे ॻोठ ड्रिब चांडिया में दरगाह क़ाइमु कई, जंहिंखां पोइ लॻभॻि 1.5 साल साईं जन बलोचिस्तान में तालके तंबू में आस्थानो क़ाइमु कयो। बाद में साईं जन ॿीहर पंहिंजे ॻोठ ड्रिब चांडिया मोटी आया, जितां 1973 ईस्वी धारे वॾी ॿोॾि अचण सबबि कंबर शरीफ में हिजरत करे आया ऐं हिते सुरिया मोहल्ले में रहण लॻा। हिते साईं जन सुरिया मोहल्ले में 5 वक़्त निमाज़ पिणु पढ़ाईंदा रहिया ऐं जुमे जो ख़ुतबो बि ॾींदा रहिया। साईं कंबर वारनि जे कुझु वक़्त गोइंद मस्जिद में बि ख़ुतबा ॾिना। कंबर शरीफ वारा साईं सुरिया मोहल्ले में 3 साल खन रहिया, जंहिंखां पोइ जमायत सां मशवरो करे रेलवे स्टेशन कंबर शरीफ लॻ दरगाह आलिया जो बुनियादु रखियाऊं ऐं दरगाह जो नालो मुफ्ती मोहम्मद फ़ारूक ओस्ता मोहम्मद वारो ऐं संदन जे वॾे साहिबज़ादे सैयद गुल मोहम्मद शाह बुखारीअ जी सलाह सां दरगाह आलिया हुसैन आबाद शरीफ रखियो वियो, जिते हींअर वॾे दरगाह जी सूरत में हुसैनी समंदर मौजूदु आहे। साईं कंबर वारनि जा मुरीद मुल्क जे चइनी सूबनि समेत परॾेह में हज़ारनि जे तइदाद में मौजूदु आहिनि।